अस्सलाम वालेकुम। मैं सिटिंग में टूर बाल आऊँ बार आए मां मचो डामै सुम पार्ट नंबर 24। एक 7 सालन के छोकरे के वेझे ईंदो ॾिठो। जॾहिं हू वेझो आयो त उते रोशनी थी वई। मूं उन छोकरे खां पुछियो त तूं केरु आहीं, किथां अची रहियो आहीं, केॾांहुं वञी रहियो आहीं ऐं तुंहिंजो ज़ादे राह किथे आहे? छोकरे जवाबु ॾिनो त आउं ख़ुदा जे तरफ़ खां अची रहियो आहियां ऐं ख़ुदा जे तरफ़ वञी रहियो आहियां। मुंहिंजो ज़ादे राह तक़वा आहे। अरब नसल कुरैशी ख़ानदान जो उलवी नज़ाद आहियां ऐं मुंहिंजो नालो मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम बिन अली अलैहिस्सलाम बिन हुसैन अलैहिस्सलाम बिन अली अलैहिस्सलाम बिन अबी तालिब अलैहिस्सलाम आहे। एतिरे में चई हू छोकिरो मुंहिंजे नज़रुनि जे अॻियां ग़ाइबु थी वियो ऐं मूंखे सम्झ में न आयो त इहो छोकिरो आसमान तरफ़ रवानो थी आसमान तरफ़ परवाज़ करे वियो या ज़मीन में समाइजी वियो। अल्लामा शिबली नोमानी ऐं अल्लामा इब्नुल क़य्यिम लिखनि था त इमाम अबू हनीफ़ा वॾे अरसे ताईं इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम जिन जी ख़िदमत में हाज़िर रही फ़िक़्ह ऐं हदीस जी तइलीम हासिलु कई। संदसि मालूमात जो वॾो ज़ख़ीरो इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम जे फैज़ जो नतीजो हो। इमाम अबू हनीफ़ा इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम जे फ़र्ज़ंद इमाम जैफ़र सादिक़ अलैहिस्सलाम खां बि तइलीम हासिलु कई, जंहिंजो ज़िक्र तारीख़ जे केतिरनि ई किताबनि में मिले थो। इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम जा केतिरा ई मौजूदा मशहूर आहिनि। किताब शवाए नुबुवत जो मुसनिफ़ लिखे थो त इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम जिन हिकु ॾींहुं खच्चर जे सुवार थी वञी रहिया हुआ त जबल मां हिकु बगड़ ज़ाहिर थियो ऐं इमाम अलैहिस्सलाम जे वेझो अची अर्ज़ु कयाई त मौला हिन जबल में मुंहिंजी मादा आहे जेका 20 जे तकलीफ़ में मुब्तला आहे। तव्हां दुआ करियो त कंहिं तकलीफ़ खां निजात मिले। इमाम अलैहिस्सलाम दुआ फरमाई त बगड़ वरी अर्ज़ु कयो इहा बि दुआ करियो त ख़ुदा ताला मुंहिंजी नसल मां कंहिं बि बगड़ खे तव्हांजे मोहबतनि ते तसलुद ग़ुलबो हासिलु थियणु न ॾे। इमाम अलैहिस्सलाम इहा बि दुआ फरमाई जंहिंखां पोइ बगड़ वापसि हलियो वियो। इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम जिन जो फरमानु आहे त असीं ज़मीन ऐं आसमान ते ख़ुदा वॾे आलिम जे इल्म जे ख़ज़ाननि जा अमानतदार आहियूं। असीं शजरे नबुवत आहियूं। वही असांजे घर में नाज़िल थींदी आहे ऐं फ़िरिश्तनि जी असांजे घर में आमद रफ़्त रहंदी आहे। अल्लाह तबारक व तआला असांखे हर शइ जो इल्मु अता कयो आहे ऐं पखियुनि जूं ॿोलियूं बि असांखे सेखारियूं आहिनि। अल्लामा शिबली नोमानी लिखे थो त अबू हनीफ़ा वॾे अरसे ताईं इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम जी ख़िदमत में रही ख़ासि फ़िक़्ह ऐं हदीस मुतलिक़ फैज़ हासिलु कयो। इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम जिन बेपनाह इबादत गुज़ारो आहे। सॼी राति इबादत इलाही में सॼो ॾींहुं रोज़े गुज़ारण में संदनि आदत हुई। सब्र शुकुर सिले रहमी ऐं पंहिंजो नज़ीर पाण हुआ। जस्टिस ज़ाकिर हुसैन तारीख़ इस्लाम जुल्द नंबर 1 जे सुफ़े नंबर 42 ते लिखे थो त 75 हिजरीअ में इस्लामी मुल्कनि में रूम ऐं ईरान जो सिको राइज थियो। अब्दुल मलिक बिन मरवान 75 हिजरीअ में इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम जे सलाह सां ई इस्लामी सिको जारी कयो। इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम जो कौल आहे त असांखे तारनि जी ज़बान बि सेखारी वई आहे ऐं असांखे हर शइ जो इल्मु अता कयो वियो आहे। अब्दुल्ला बिन अता मक्के जो बयानु आहे त हिकु भेरे इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम जिन ज़ियारत लाइ मदीने मुनव्वरा वियुसि। आऊं अधी राति जे वक़्तु संदसि बैतुल शरीफ़ ते पहुतुसि। तेज़ बरसाति वसी रही हुई ऐं पुसी वञणु सबबि मूंखे तमामु घणी सर्दी महसूस थी रही हुई, पर राति घणी गुज़री वञणु सबबि मूं दरवाज़ो खुड़काइणु मुनासिबु न सम्झियो ऐं राति दरवाज़े ते गुज़ारण जो सोचे उठी वेही रहियुसि। इहो सोचे अञा आउं वेठो ई हुयुसि त मूं इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम जो आवाज़ु ॿुधो। पाण पंहिंजे कनीज़ खे फरमाए रहिया हुआ त बिन अता मकी आयो आहे, उनखे सख़्तु सर्दी लॻी रही आहे।
उन करे संदसि लाइ महिमान खानो खोले उनखे उते विहार। कनीज़ महिमान खानो खोले मूंखे उते विहारियो। पोइ उन ई वक़्तु इमाम अलैहिस्सलाम मूंखे ज़ियारत जो शरफ़ बख़्शियो। बहवाला बसाइर दर्जात मौजूदात आले मोहम्मद अलैहिस्सलाम जाबिर जो बयानु आहे त मूं इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम खां क़ुरान हकीम जी सूरत अल-अनआम जी आयत नंबर 75 ऐं ईअं असीं इब्राहिम अलैहिस्सलाम खे आसमान ऐं ज़मीन जी सुल्तनत जो इंतिज़ाम ॾेखारींदा रहियासीं त जीअं उन जे यकीन में इज़ाफ़ो थिए। बाबति दरियाफ़्त कयो। इमाम जैफर इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जिन खे छित ॾियां निहारण जो हुकुम ॾिनो। मूं मथे निहारियो त छित फाटी पई ऐं अहिड़ो नूर नज़र आयो जंहिं मुंहिंजे अखियुनि खे खेरो करे छॾियो। इमाम अलैहिस्सलाम फरमायो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अहिड़ी तरह आसमाननि ऐं ज़मीन जे सुल्तनत जो मुशाहिदो कयो। पोइ पाण मूंखे ॿिए कमरे में वठी विया। मूंखे अखियूं बंदि करण जो हुकुम ॾिनऊं। मूं संदसि हुकुम ते अमल कयो। कुझु देरि बैदि संदसि हुकुम ते मूं अखियूं खोलियूं त मूंखे हर तरफ़ तारीकी नज़र आई। इमाम अलैहिस्सलाम फरमायो त ओहो बहरे ज़ुल्मत आहे जितां ज़ुल्क़रनैन खे गुज़रणो हो, जितां ज़ुल्क़रनैन गुज़रियो हो। पोइ पाण मूंखे ॿांह खां वठी कुझु देरि ताईं हलंदा रहिया ऐं पोइ फरमायाऊं त उहो आबे हयात जो चश्मो आहे जितां हज़रत ख़िज़र पाणी पीतो। उन बैदि पाण मूंखे 5 जहाननि जो सैर करायाऊं ऐं हिकु हंधि फरमायाऊं त इहा सुल्तनत आहे जंहिंखे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बि न ॾिठो। उन आसमाननि जा 12 जहान ॾिठा हुआ जिन मां हर जहान में असां मां हिकु इमाम अलैहिस्सलाम क़याम पज़ीर आहे ऐं 12 जहाननि में क़ाइम आले मोहम्मद अलैहिस्सलाम सुकूनियत इख़्तियार कंदो। पाण अलैहिस्सलाम मूंखे वरी अखियूं बंदि करण जो हुकुम ॾिनऊं। मूं अखियूं बंदि करे छॾियूं ऐं जॾहिं संदसि हुकुम ते अखियूं खोलियूं त पाण खे उन ई कमरे में मौजूदु ॾिठुमि जितां असीं रवाना थिया हुआसीं। इमाम अलैहिस्सलाम खां सुवालु कयो तोखे अंदाज़ो आहे त असांखे केतिरो वक़्तु लॻो? मूं अर्ज़ु कयो त मूंखे वक़्त जो अंदाज़ो न आहे। इमाम फरमायो असांखे इहो सैर करण में 3 कलाक लॻा हुआ। हवाला बसाइर दर्जात मौजूदात आले मोहम्मद अलैहिस्सलाम जुल्द नंबर 2। मोहम्मद बिन सुलेमान पंहिंजे वालदा खां रिवायत करे थो त हिकु शामीअ जो इहो दस्तूर हो जो हू जॾहिं बि शाम खां मदीने मुनवरा ईंदो हो त इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जिन जे महफ़िल में ज़रूरु हाज़िर थींदो हो ऐं इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम खे इहो चवंदो हो त आउं तव्हांजी महफ़िल में उन करे हाज़िर थींदो आहियां जो मूंखे तव्हां सां मोहबत आहे, पर हक़ीक़त इहा आहे त आउं तव्हांजे सॼे ख़ानदान सां बुग़्ज़ रखंदो आहियां ऐं मुंहिंजो नज़रियो इहो आहे त अलाह उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ख़ुलफ़ा जी अताअत जी तक़ाज़ा इहा आहे त तव्हां सां बुग़्ज़ रखियो वञे। इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम संदसि ॻाल्हि जे जवाब में सदाईं इहो फरमाईंदा हुआ त ख़ुदा ताला सभु कुझु ॾिसी रहियो आहे। हिकु भेरे इहो शामी मदीने मुनवरा आयो ऐं पंहिंजे अज़ीज़नि वटि पहुतो त बीमार थी पियो। जॾहिं हिन जे बीमारीअ में शिदत पैदा थी त हिन पंहिंजे अज़ीज़ खे वसियत कई अगरि आउं मरी वञा त मुंहिंजे जनाज़े निमाज़ पढ़ण लाइ इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम खे वठी अचिजांइ। उन बैदि राति जो देरि सां उहो गुज़ारे वियो। सुबुह थियो त संदसि अज़ीज़ इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम वटि हाज़िर थियो ऐं खेनि हुन शामीअ जे मरण जो इतलाह ॾेई संदसि जनाज़े निमाज़ पढ़ाइण लाइ अर्ज़ु कयाऊं। इमाम अलैहिस्सलाम फरमायो त हू मुंहुं न आहे बल्कि सतो तारी थी वियो आहे। उन करे जो मदीने मुनवरा जी गर्मी मौसम गर्म आहे, मदीने मुनवरा जी मौसम गर्म आहे ऐं शाम जी मौसम थधी आहे। तव्हीं हिनखे गुस्सो ऐं कफ़न न ॾिजो बल्कि मुंहिंजो इंतज़ारु कजो, आउं अचां थो। शामीअ जो अज़ीज़ हलियो वियो ऐं इमाम अलैहिस्सलाम 2 रकातूं निमाज़ पढ़ण बैदि दुआ घुरी। अचो सुबुह थियो पाण अलैहिस्सलाम उन हंधि पहुता जिते इहो शामी क़याम पज़ीर हो। उते पहुची पाण अलैहिस्सलाम शामीअ खे सॾु कयाऊं त हू उथी वेही रहियो ऐं पोइ पाण पंहिंजे घर ॾांहुं वापसि मोटी आया। कुझु देरि बैदि इहो शामी संदसि बैतुल शरफ़ ते पहुतो ऐं इक़रार कयाईं त
तां गवाही थो ॾियां त तव्हां ख़ुदा ताला जे पारां मख़लूक़ ते उन जी हुजत आहियो ऐं तव्हीं ख़ुदा ताला ताईं पहुचण जो दरवाज़ो आहियो। जेको बि तव्हांखे जे दरवाज़े खे छॾे कंहिं ॿिए दरवाज़े ते झुकंदो इहो नाकाम ऐं नामुराद रहंदो।